पाकिस्तान मुझे ख्याल है तो कोशिश तो इहा हूंदी जेको अगर चाइना ऐं रशिया न्यूट्रल रहनि था वो तो पाकिस्तान जो मसलो न थो। पाकिस्तान भी कोशिश कंदो त सिर्फ़ु ज़बानी कलामी यस पर मसलो इहो आहे त गज़ा ते फ़लस्तीन ते हीउ जेको फ़लस्तीनियुनि सां थींदो रहियो इन ते पाकिस्तान में एहतिजाज जो बि हक़ नाहे। यस पर छा ईरान ते यस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ हिते छा एहतिजाज ऐं पब्लिक ओपिनियन खे रोकण जी कोशिश थींदी छा? केतिरो न्यूट्रल रही सघंदो पाकिस्तान? इवन इंडिया भी उन में भी थी सके तो प्रॉब्लम्स। इंडिया में एतिरो न थींदो। इंडिया में मुस्लिम पॉपुलेशन पोइ मुस्लिम पर गुड रिलेशनशिप्स विद ईरान भी त रहिया आहिनि उन्हनि जा माज़ी में पूरा हिकिड़ा। लेकिन मुझे ख्याल है त इंडिया प्रिफर कंदो इज़राइल ओवर तेहरान। इंडिया ओके ईरान जे मथां तरजीह इज़राइल खे ॾींदो। हू जेको माइंड सेट आहे जेको नितिन मोदी जो जेको हू जेको हिकिड़ो हिंदुत्व आहे, ॿियो हू यहूदीज़म में हू जेको आहे बेसिकली उनजे करे मुंहिंजे ख़्याल है इंडिया अगर साथ न बि ॾिनो इज़राइल जो त बि न्यूट्रल रहंदो। मतिलबु पाकिस्तान लाइ इहो मतिलबु ॾुखियो फ़ैसिलो हूंदो त ईरान खे हिन वॉर में तनहा छॾे। यस ऐं को बैकग्राउंड मां जेका बि हेल्प थी पाकिस्तान जी पंहिंजी पोज़ीशन बि ईअं न आहे ज़ाहिर फाइनेंशियली ऐं ॿिए शयूं, लेकिन इहा त अगरि असीं ईरान खे तनहा छॾियूं था त ज़ाहिर इहो इज़राइल जो ॿियो शौक़ु पाकिस्तान सां थींदो। बट ॻाल्हि सिर्फ़ु फ़र्क़ु इहो ई आहे पाकिस्तान जो जेको न्यूक्लियर असां वटि डिटरेंस आहे उहो हिकिड़ो ऐं चाइना सां असांजी जेका विझड़ाइप आहे। बट ईरान बि ऐं जेको सुवाल उथाराया पियो मूंखे को उनजी बारीकी जी ख़बर न आहे त छा को ईंदड़ ॾींहंनि में को डिक्लेयर कंदो त भई ठीकु आहे त मूं वटि बि न्यूक्लियर आहे। अगरि हू अहिड़ो को ऐलान करे थो एटमी त पोइ हुनजी पोइ यकसर शयूं तब्दील बि थी सघनि थियूं। डोनाल्ड ट्रम्प चए थो त मूंखे नथो लॻे त ईरान वटि को एटम बम आहे या हू ठाहे सघे थो, जेको ट्रम्प जो अॼु बयानु हो। बट हू नोज़ ॻाल्हि इहा आहे त हीअ त हिकिड़ी वॉर आहे, वर्ल्ड वॉर्स थियूं आहिनि। यस उन में बि आख़िर में मुज़ाकरात ई थींदा आहिनि आख़िर मुज़ाकरात। लेकिन अगरि अहिड़ी का सूरत हूंदी त बि ईरान इहो चाहींदो त हिकिड़ी थोरी बराबरी वारो अटैक करे वठे जीअं पोइ भेरे थियो त इज़राइल कयो, पोइ ईरान खे बि मौक़ो ॾिनो वियो त हुन बि अटैक कयो। त मतिलबु हिकिड़ी जीअं असां वटि ही बरादरी जे झड़नि में थींदो आहे त ॿ माण्हू हुनजा मुंहुं आहिनि त ॿ माण्हू असीं बि मारे वठूं त जीअं पोइ जिरगे में जान छुटे बसि। हा सो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ईअं कीअं इज़राइल ईअं करे हलियो वञे ऐं ईरान अॼु टेबल ते वेही रहे इहो मुमकिन घटि लॻे थो। छाकाणि त पोइ ईरान जी ख़ुदि हीउ जेको सेटअप आहे इहो न रहंदो, ख़ुदि माण्हुनि में रिएक्शन घणो ईंदो। पूरो पावर स्ट्रक्चर सिर्फ़ु ईरान जो मामिलो न आहे न, ईरान सां इराक जी पॉपुलेशन, सीरिया जी पॉपुलेशन, सभु मतिलबु लेबनान, हीउ सॼो इलाइक़ो जेको आहे हिन में वॾी हिकिड़ी आबादी आहे जेको ईरान खे सिर्फ़ु हिकिड़ो मुस्लिम मुल्क नथी सम्झे, हुन खां वधीक सम्झे थी। सो ईअं एतिरी जल्दी ईरान ॻाल्हियुनि ते वेही रहे बिना के रिस्पॉन्ड कए, ज़रूरु हिन महिल कोशिशूं थी रही हूंदियूं बट आउं सम्झां थो त ईरान पहिरीं रिस्पॉन्ड कंदो। केतिरो इफेक्टिव थिए थो, केतिरो मुसर थिए थो, हिकिड़ो अलॻि बहस आहे। सही ॻाल्हि इहा आहे त ईअं त न आहे त बम खे अलमारी में लिकाए रखियो हूंदो त, छाकाणि त ख़ुदि हाणे आउं त को एक्सपर्ट न आहियां हिन ते, लेकिन सिंपल ॻाल्हि आहे त सिर्फ़ु हू टेक्नोलॉजी न्यूक्लियर जी हुजणु काफ़ी न आहे। हुन लाइ जेको जो कैरियर आहे, जेको वॉर हेड्स ठहंदा आहिनि, हाणे ईअं राति जे पेट में ठाहे वठनि, ईअं को सोलो कमु न आहे। लेकिन पाण हिकिड़ी छाकाणि त ही हिकिड़ा कूड़ा प्रिटेक्स ते इराक ते सॼी तबाही जूनियर बुश कई गल्फ वॉर में, इन बुनियाद ऐं हिन दावे ते त साईं हुन वटि केमिकल वेपन्स आहिनि, आख़िर में वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहिनि, कुझु बि कोन निकितो आख़िर में। ईअं ईरान ते बि इन ई प्रिटेक्स ते त साईं हुन वटि न्यूक्लियर हू ठाहे पियो बम, तंहिंजे करे असीं हुनखे तबाह पिया कयूं। हाणे थी सघे त आख़िर में कुझु बि न निकिरे। पाण हिकिड़ी हिन में को जहादी सोच ऐं हू सोच जी सवाल न आहे साईं। ॻाल्हि इहा आहे मंगरी साहिबु त वेस्ट वांगुरु थी वञूं, अमेरिका वांगुरु थी वञूं ऐं बसि पोइ नसल कशियुनि ते बि इज़राइल जी जेका हिन में ॻाल्हि इहा आहे त हू जेका
ख़बासत ऐं हिकिड़ी जुनूनियत करे पियो इज़राइल, हिन खे असीं ओपन माइंडेड ऐं लिबरल थी सोचींदासीं त बि हज़म नथो थिए सर। एग्जैक्टली हिन में को कंज़र्वेटिव या जहादी और नॉन जहादी जो सुवाल न आहे। वॉट इज़राइल इज़ डूइंग, हिन खे त तव्हां जिन्हनि खे तव्हां चओ था ओपन माइंडेड ऐं वेस्टर्नाइज़ माण्हू, उहो बि हिन खे लानत मलामत कनि पिया इज़राइल जे मथां। वॉट इज़राइल इज़ डूइंग इज़ नॉट जस्ट के जी हिन में को लिबरल ऐं कंज़र्वेटिव या को इस्लामिस्ट थी सोचूं पिया या गैर मुस्लिम, ही त हर इंसान जेको आहे हिन ते लानत मलामत करे पियो, जेको नेतन्याहू करे पियो या इज़राइल करे पियो। सो हिन खे ॿिनि शयुनि खे कंफ्यूज़ छो कजे। बाक़ी ईरान खे छा करणु खपे, मंगल साहिबु हाणे तव्हांजी मुंहिंजी सलाह ते त ईरान कोन कंदो, जेको करिणो हूंदसि हू कंदो। ऐं डिप्लोमेटिक तरीक़े सां मुस्लमान मुल्कनि सां साईं चवनि पिया ईरान हैंडल करे। साईं ईरान खे पाण सभिनी खे ख़बर आहे त ईरान ख़बर न आहे त डिप्लोमेटिकली सऊदी अरब छा थो करे सघे, फॉर दैट मैटर इजिप्ट, ही सभु जेके तव्हांजा मुस्लमान अक्सर UAE, ये जेके इन्फ्लुएंशियल मुस्लिम स्टेट्स आहिनि, ही अमेरिका जी अख जी जुंबिश ते मामलात कंदा आहिनि। कतर ते कहिड़ी डिप्लोमेसी ही कंदा ईरान जे पारां। ईरान हैज़ ऑफकोर्स इफ़ यू वॉन्ट टू से कि ईरान जेको आहे बसि माठ करे चए त बाबा वॾा आहियो, जीअं चवंदो कंदासीं, हा इफ दिस दैट इज़ डिप्लोमेसी, इफ यू दैट्स व्हाट यू आर सेइंग। आऊं त जो मतिलबु इहो न आहे त आऊं चवां बसि, मूं त शुरू में ई ॻाल्हि कई त ईरान कन्वेंशनल वॉर में अगरि आइसोलेशन में रहियो ऐं हिन खे का मदद नथी अचे चाइना या रशिया जी तरफ़ां, त ही सस्टेन करणु ॾुखियो थी पवंदो ईरान लाइ। ईरान खे वॾो नुक़सानु थींदो, अलाह ख़ैर मतिलबु अलाह न करे ईअं थिए, बट दैट्स अगरि ऑब्जेक्टिवली तजियो कजे। छाकाणि त हिन जेको 2000 किलोमीटर 1500 किलोमीटर परे दुश्मन मुल्क सां विढ़ण लाइ सिर्फ़ु जज़्बो त ज़रूरु खपे, पर जज़्बे सां गॾु ॿियूं शयूं खपनि। हाणे जेके ईरानी जेके थिंक टैंक्स आहिनि, ही जेके ॻाल्हियूं मूं ॾिठियूं पिए मुख़्तलिफ़ मीडिया, त प्रिडिक्टेबल रिस्पॉन्स न हूंदो। यानी प्रिडिक्टेबल यानी जेको तवक़ा आहे त भई असीं बि ईरान बि हितां मिज़ाइल हणंदो, उहे चवनि पिया त ही प्रिडिक्टेबल न हूंदो। लेट्स सी अनप्रिडिक्टेबल कहिड़ी शइ ईरान कंदो। हाणे इहो बसि सिर्फ़ु हिकिड़ो नैरेटिव आहे, हिकिड़ो हौसलो ॾियारणो आहे ईरान जे माण्हुनि खे त साईं असीं बसि को अहिड़ी अनहोनी शइ कंदासीं, त गॉड नोज़ उहा अनहोनी शइ छा आहे ॾिसी वठंदासीं। लेकिन ज़ाहिरी तरह अॼु जी सूरत हाल में जेको शायदि पाकिस्तान जे माण्हुनि खे असांखे न वणे ॻाल्हि, पर अगरि हक़ीक़त पसंदि थी हुजे त ईरान सां ही मुस्लमान मुल्क त सिर्फ़ु लफ़्ज़ी हिमत ॾियारींदा। ऐं जेके इज़राइल जे चोतरफ़ मुस्लमान मुल्क आहिनि, उहे त इनडायरेक्टली इज़राइल जी मदद कनि पिया। यस, जॉर्डन जा ड्रोन किराए इज़राइल सां। ॾिसो अमेरिकन ट्रम्प पॉलिसी, अमेरिकन पॉलिसी शुरू खां इहा ई आहे, अॼु बि उहो ई आहे त इज़राइल बि करे, असां हुन सां सपोर्ट, इज़राइल फर्स्ट, कुझु बि करे असां लाइ इज़राइल सभिनी खां अमेरिका खां वधीक इम्पोर्टेंट आहे। हाणे त अमेरिका में वधीक इम्पोर्टेंट, अमेरिका खां वधीक अज़ीज़ उन्हनि खे इज़राइल आहे। उन्हनि जी 51st स्टेट आहे उहा। हरू कैनेडा खे मिलाइण जी ॻाल्हि करे थो, इज़राइल खे मिलाए वेठे पाण सां। यानी चए थो त उन्हनि माण्हुनि खे वीज़ा बि न ॾींदसि जेको हिन इज़राइली फाशिज़म जे ख़िलाफ़ु फेसबुक ते को स्टेटस बि रखंदा, उन्हनि खे वीज़ा बि कोन ॾींदसि। सो 51st स्टेट थी वियो न इज़राइल हुनजो अमेरिका जो। त ॻाल्हि इहा आहे त बहरहाल चाइना सां हीअं ट्रेड पैक्ट कयो आहे, हाणे 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं कयो आहे, हाणे मुलाक़ात बि प्रेसिडेंट शी ऐं हिननि जी थियणु वञे पई। बट जेको तसवर हो त ट्रम्प जेको आहे को हिकिड़ो हिन दुनिया में ही पीस मेकर थींदो, हिन खे जेको शौक़ु हो त हिनखे नोबेल बि मिले, मुसलसल फेल थियो, यूक्रेन वॉर में फेल थियो, गज़ा में फेल थियो, हाणे रहंदो ईरान में जंग लॻाए छॾी। रुगो इंडिया पाकिस्तान में उहो बि इन में अमेरिका जो कमाल घटि आहे। हा, ऐं ॿिन्ही जो न्यूक्लियर हुजनि वधीक ज़रूरी, वधीक अहम आहे। ही छा, ही ज़ाहिर आहे अल्टीमेटली जेके ॿिया जाइंट्स आहिनि, आई विल नॉट कॉल देम स्लीपिंग जाइंट्स, दे आर नॉट स्लीपिंग, रशिया एंड चाइना, उहो हिन न्यू वर्ल्ड ऑर्डर में पंहिंजा ब्लॉक्स खे वधीक सिक्योर करण जी कोशिशि कंदा न। ऐं हीउ जेको थ्रू इज़राइल हीउ जेको मिडल ईस्ट सॼे खे टेक ओवर करे पियो, ज़ाहिर आहे इन्फ्लुएंस वधे पियो, हिन खे काउंटर करण जी कोशिशि त कंदा न ही ॿई मुल्क बि। ईअं ही को
मल मुक़ाबिलो नथो थिए यासिर त ईरान अगरि ठीकु आहे तबाही बि अची वई बट दिस विल गो ऑन ही 15 ॾींहं इज़राइल चए थो त 15 ॾींहंनि में ओवर करे छॾींदासीं दिस विल गो ऑन ट्रम्प चए थो त कुझु बि न बचंदव बसि पोइ हाणे छा अची कब्ज़ो करे त कोन वेही रहंदो न इज़राइल ही को गज़ा त न आहे जिथे पंहिंजा ट्रूप्स मोकिले छॾींदो 7-8 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे ऐं हिते ट्रूप्स लाहींदो त पोइ त पाकिस्तान वटि चॉइस ई न बचंदी ऐं हिकिड़ी स्टेज ईंदी मां तव्हां मतिलबु ख़ुदा ख़ैर पियो करे हिन में को ऐं हुन में को जज़्बे में हुन में न पियो करे पाकिस्तान वटि बि ऑप्शन्स घटिजंदा वेंदा ऐं पाकिस्तान जी कंसर्न वेंदी अमेरिकन्स ॾे बि त भई अगरि इज़राइल एतिरो वेझो अची ऐं इहे हरकतूं अगरि करणु शुरू थियो त पोइ असां त पोइ इज़राइल ईरान में ऐं इंडिया त ख़ुदि चाइना लाइ बि हीअ ॻाल्हि क़ाबिल क़बूल न थींदी अच्छा पोइ जेको ख़ुदि हितां 10 to 15% वर्ल्ड जो दुनिया जो ऑयल ट्रेड थींदो आहे हू स्टेट ऑफ छा हुमस हू जेको पटी आहे जंहिंमां तेल हले थो पर ज़ाहिर पोइ त गोरिला वॉरफेयर आहे न त ही ईरान जी तेल जी क़ीमतूं अॼु ई एतिरियूं वधियूं आहिनि त ही ऑयल शॉक ईंदो सॼी दुनिया खे झटको ईंदो पेट्रोल जी अगरि हितां ट्रेड बंदि कराई ईरान ऐं कंदो अगरि जग वधी त कंदो